हिते वेठा हो हिते जेके वेठा हो सभिनी मुलाज़िम तंज़ीमुनि जा अॻुवाण जेके हिते वेठा हो इहो हथ मथे खणी वाइदो कयो वचन कयो प्रेस क्लब जे अंगण ते अब्दुल मजीद तवारी ॻाल्हि ते अमल पोइ थींदो जॾहिं असां ॾिसंदासीं त 6 तारीख़ ते असांजा मुलाज़िम असां सां कुल्लो कुल्ले में मिलाए गॾिजी बीठा बीहनि था। इंशाल्लाह इंशाल्लाह वफ़ा करोगे वफा करेंगे वफ़ा करोगे वफा वफ़ा करेंगे करेंगे जफ़ा करोगे जफ़ा करेंगे हम भी तुम जैसे इंसान है जो तुम करोगे वो हम करेंगे। ॾिसंदासीं त 6 तारीख़ ते कहिड़ा मर्द मुजाहिद हुसैनी टोले जा माण्हू हज़रत नूह जी ॾेरी वारा माण्हू असां सां कुल्लो कुल्ले मिलाए हले 15 ॾींहं गुज़रनि 10 ॾींहं गुज़रनि आज सिर्फ़ ख़ासि के लिए असां इंतज़ार लाइन क़यादत सां गॾु बीहनि था त पोइ हे असांजा महबूब आहिनि। हे चवंदा जंहिंखां तव्हां फर्ज़ जुदा करे छॾियो जंहिंखां तव्हां अलॻि इख़्तियार करे छॾियो अब्दुल मजीद ईअं करण जे लाइ बि तयारु हूंदासीं पर असांखे प्यार जी मोट प्यार में नारे हाज़री अचो त जंग जी जोटियूं हराम खोर सूह सां वॾो थो इनकलाब अचे वॾी कंहिं धाम धूम सां।